त औरतुनि खे ॿुधाइणु चाहियां थो त पंहिंजी औलाद खां अलावा कंहिंखे बि खीरु न पीआरियो, भले भले जेको तड़पनि, भले तड़पनि न, भले रोअनि, छा बि थिए न, को मसइलो हुनखे चओ त पंहिंजी माउ जो वञी करे तूं खीरु पी, मां तोखे जेको खीरु न पीआरींदमि। सुभाणे इहो बंदो नंढो ॿारु वॾो थी करे जनम में दाख़िल थिए त इहा सज़ा साईं घटि आहे हिन जे लाइ। यार रज़ाई भेण सां यानी छा थींदो, यानी ज़िना में शुमार थियो न। 50 साल जो हुन पंहिंजी रज़ाई भेण सां गॾु रहे, निकाह कयईं त 50 साल ज़िना कंदो रहियो न, ॿियो छा कंदो रहियो, केॾो वॾो मसइलो आहे। त तमामु औरतुनि खे ॿुधाइणु चाहियां थो हिन मीडिया जे ज़रिए सां, हा हिते त सभु अलहमदुलिल्लाह मर्द वेठा आहिनि, त ॿुधाइणु चाहियां थो कोई बि ॿारु तव्हां पंहिंजे ॿारनि खां अलावा कंहिंखे बि खीरु न पीआरियो, भले उहो ॿारु रोअनि तड़पनि न, हुनखे ॿुधायो त वञी करे पंहिंजी माउ जो वञी खीरु पीए। पर मायूं साईं तमामु जेको ज़ोर आहिनि।